हिन रमज़ान में ख़ासम ख़ास अवांजी छा मसरूफ़ियात रहियूं, का अहिड़ी मसरूफ़ियात जेका थोड़ी चेंज थी हुजे त यार आम रमज़ान में माना हूअं कॾहिं न थी आहे पर हिन रमज़ान में इहा थी वई, का अहिड़ी चेंजिंग तब्दीली? हाँ, इन जे हवाले सां हाणे रिसेंटली मूंखे महीनो ॾेढ अॻु में किंगडम ऑफ मोरक्को में असांजो जेको पाकिस्तानी एम्बेसडर आहे सैयद आदिल जिलानी साहब, उन मूंखे स्पेशल इन्विटेशन ॾिनो हो ऐं उन जे इन्विटेशन ते मां 13 फरवरी ते मां मोरक्को जे लाइ रवानो थियो हुउमि ऐं मुंहिंजी टोटल 13 ॾींहंनि जी उते ट्रिप हुई। पाकिस्तानी एम्बेसी में मुंहिंजी रहाइश हुई ऐं सॼियूं जेके शयूं हुयूं अलाह से हुनखे ख़ुशि रखे। ॾाढो बहितरीनु प्रोटोकॉल्स एम्बेसडर साहब जेके आहिनि पाण मूंखे पर्सनली टाइम ॾिनई त उन में असांजो हिकिड़ो इहो मोटिव हुयो त पाकिस्तानी प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे हिन वक़्तु किंगडम ऑफ मोरक्को में उहे एतिरियूं न आहिनि। असां उते राइस खाऊं पिया, उहे डिफरेंट कंट्रीज़ मां अचनि पिया ऐं मूंखे जेका इंफॉर्मेशन ॾिनी वई त हिन वक़्तु टोटल 350 पाकिस्तानी जेके आहिनि उहे किंगडम ऑफ मोरक्को पूरे में आहिनि। ॾाढो बहितरीनु, एतिरो महांगो बि न आहे ऐं उतां जो जेको कैपिटल आहे रबात, उन जे लाइ त मूंखे इंफॉर्मेशन मिली त वर्ल्ड्स क्लीनेस्ट सिटी आहे। मूंखे त पहिरियों दफ़ो, हालांकि मां डिफरेंट मुल्कनि में वियो आहियां, मूंखे हैरानगी थी त कंहिं वण जे हेठां मूंखे पतो नज़र न आयो। इहो कीअं थी सघे थो, वण जे त पता आहे। मां ॾाढो उन खां शयूं पुछियो त माना छा उतां जूं जेके सर्विसिस लेवल आहिनि त उन खां पोइ मां काफ़ी उन मूंखे ऑफिशियली लेटर बि एम्बेसी ऑफ पाकिस्तान मूंखे इशू कयो पर्सनली। उन में मां हाणे मुख़्तलिफ़ जेके प्रोडक्ट्स आहिनि जेके उते पाकिस्तानी प्रोडक्ट्स न आहिनि उन्हनि ते मां कमु कयो आहे। हाणे मां राइस जो ब्रेक थ्रू कयो आहे। उन खां पोइ जेके डेट्स आहिनि, डेट सिरप्स आहिनि, उन ते कमु हले थो पियो, मेडिसिन ते कमु हले थो ऐं डेनिम ते कमु हले थो पियो। ऐं हाणे 2 ॾींहं अॻु में हिकिड़ी मुंहिंजी उते टूरिज़म जो ॾाढो आहे, छो त उहो बिल्कुलु स्पेन सां बिल्कुलु गॾु आहे। ऐं ॿियो तव्हां होॾे ॿुधो हूंदो क़ुर पाक में जेके 2 समंदर पाण में मिलनि नथा, उहो जेको आहे उहो बि उन जी हिकिड़ो सिटी आहे तंजीर, उते कैप्सपटल जॻह आहे, उते बि उहा हिकिड़ी शइ ॾिसण खे जेका मां पाण ॾिठी वञी हाणे। ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढो बहितरीनु माना। ऐं एतिरो हो बि न हुयो, को कॉस्टली बि कोन हुयो, मतिलबु यूरोप वारो मज़ो अचे पियो। ॾाढो आज़ादी हुई त उन में हाणे टूरिज़म पाकिस्तानी जेके आहिनि माण्हू उहे ओॾे वञनि, उते जॉब अपॉर्चुनिटीज़ थियनि त इन ते हिन वक़्तु तमामु कमु हले थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके पाकिस्तानी मैन्युफैक्चरर आहिनि, एक्सपोर्टर्स आहिनि, उन्हनि ॾाढो सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे। ऐं एम्बेसी ऑफ पाकिस्तान एंड किंगडम ऑफ मोरक्को बे इंतिहा सपोर्ट करे थी पई उन ते। त इहो हिकिड़ो रमज़ान जे अंदरि मुंहिंजी एक्टिविटी इहा जो रही। ज़बरदस्त। इहो अव्हांजो ॾाढो माना हिकिड़ो ख़ासि रोल हूंदो असांजी मईशत खे प्रमोट करण जे लाइ। बिल्कुलु शाली, जीअं साईं अली साहिब ॻाल्हि ॿोल कई त असां ज़िमेदारियूं निभायूं था ऐं पैसो वरी सोचे सम्झी ख़र्च करियूं था। छोकिरियूं त अञा लिकाए थियूं रखनि, ऐं पुराणो ज़मानो हूंदो इन में ही लिकाए गंढे रखंदियूं पल्लू